वतन ख़ातिर पंहिंजूं जानियूं अर्पे ऐं वतन जो मान ऊचे कंदड़ उन्हनि फौजी जवाननि खे प्राइमरी स्कूल मोहम्मद बख्श ॼामड़ो में अक़ीदत जी भेटा पेश कई पे वञे। उन्हनि जे तस्वीरुनि अॻियां मेणबतियूं वारे ऐं गुलनि निशावर कया पिया वञनि ऐं शागिर्द ऐं आयल महिमान उन बाबति छा पिया चवनि। अज़मतुनि ऐं भागनि वारो ॾींहुं आहे असांजे पाकिस्तानियुनि जे लाइ, छो त अॼोके ॾींहं ते असांजे दिलेर जवाननि सिर जो सांगोल आहे ऐं दुश्मन जे फ़ौजुनि खे पोइते हटण ते मजबूर कयो। जिन पंहिंजे सिर जूं कुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि शहीदनि खे सलामी अक़ीदत पेश करण लाइ असां हीअ स्कूल में तक़रीब रखी आहे। असां सिंधी पर पूरे पाकिस्तान वारा असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो हो पंहिंजूं जानियूं खणी असां पाकिस्तान जे लाइ छा छॾे विया। शहीद अॼु बि ज़िंदा आहिनि, अॻिते बि ज़िंदा रहंदा। 6 सितंबर जेका आहे असांजे मुल्क जे दिफ़ा जो ॾियारो आहे। उहो जेको आहे अॼु मोहम्मद बख्श ॼामड़ो में प्राइमरी स्कूल गवर्नमेंट में हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे। हीउ अॼु जेको प्रोग्राम मल्हायो वियो आहे इहो हर साल मल्हाईंदा आहिनि, पर उस्ताद जूं महिनतूं आहिनि, हितां जो ॻोठाणनि जूं महिनतूं आहिनि, हुन सां तावन आहे ऐं ॿारनि खे असांजे नए नसुल खे जेको आहे इहा ॼाण ॾियणी आहे त 6 सितंबर छा हो। पेश कयां शहीदनि खे राजा अज़ीज़ भट्टी खे जंहिं जान कुर्बान करण खां बि नक़ीब आहियो। पंहिंजे फ़ौजनि खे सलाम अक़ीदत कयूं था जिन पंहिंजे वतन ते जान कुर्बान कई। असां पंहिंजे शहीदनि खे सलाम अक़ीदत पेश कयूं था पंहिंजो सिर कुर्बान। पर दिफ़ा जे ॾींहं ते मोहम्मद बख्श ॼामड़ो प्राइमरी स्कूल में शागिर्दनि ऐं महिमाननि जो चवणु आहे त उन्हनि मुल्क जे फौजी जवाननि पंहिंजे मुल्क जो तक़दुस बचाईंदे पंहिंजे सिरनि जा नज़राना ॾिना, पर ज़ालिम ऐं जाबिर आहे न झुकिया। अॼु बि जेको आहे सो पाकिस्तानी फ़ौज जेका आहे उनजो घाट ऊचो आहे ऐं 6 सितंबर जेको दिफ़ा जो ॾींहुं आहे उहो प्राइमरी स्कूलनि ऐं नंढनि नंढनि इदारनि में मल्हाए पंहिंजे नए नस्ल खे ॿुधायो थो वञे त फ़ौजी जवाननि पंहिंजा नज़राना ॾेई पंहिंजे वतन खे बचायो ऐं वतन ते जॾहिं बि ॾुखी वेल अचे त पंहिंजा सिरनि जा नज़राना ॾियण खां नक़ीब आहियो ऐं पंहिंजे वतन खे बचाइण लाइ हर शइ कुर्बान कई वञे। कैमरामैन GM भट्टी सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़।